सीतारोड वेझो ककड़ शाख में वञण दौरान ॿुॾी वियल भाउ खे बचाईंदे ॿिनि भाइरनि ऐं चाचे समेत 4 ॼणा ॿुॾी फौत। 4 ॼणनि जे ॿुॾी फौत थियण जी ख़बर पवंदे ई इलाइक़े में सोग जो माहौल छाइजी वियो। सीतारोड वेझो जोही ब्रांच जे 5 मेल वटां निकिरंदड़ ककड़ शाख में वञंदे 9 वरहनि जो नींगर अली मोहम्मद लाखो ॿुॾी वियो, जंहिंखे बचाइण लाइ संदसि भाउ ख़ान बहादुर, चाचो अब्दुल रसूल लाखो ऐं संदन माइट लियाकत अली शाख में लथा त उहे बि ॿुॾी विया। शाख में ॿुॾी वियल 4 ॼणनि खे ॻोठाणनि पहुची शाख खां ॿाहिरि कढी सीतारोड जे इस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि 4 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। फौती अब्दुल रसूल लाखो जे भाउ पीरल लाखो ॿुधायो त भाउ अब्दुल रसूल लाखो ऐं संदसि भाइटे ख़ान बहादुर खे रोज़ो हुयो ऐं बिजली न हुजण करे सख़्त गर्मी सबबु हू विंझण लाइ शाख ते विया त उते साणनि गॾु वियल 9 वरहनि जो भाइटियो अली मोहम्मद लाखो शाख में ॿुॾी वियो, जंहिंखे बचाइण लाइ अब्दुल रसूल लाखो, ख़ान बहादुर ऐं लियाकत अली हिक ॿिए पुठियां शाख में लही पिया, जेके पिण ॿुॾी विया। शाख में 4 ॼणनि जे ॿुॾी वञण जी ख़बर पवंदे ई सवें माण्हू ककड़ शाख ते पहुची विया, जिन 4 ॼणनि खे पाणी खां ॿाहिरि कढी वरितो, पर एम्बुलेंस न पहुचण बाद ॻोठाणनि 4 ॼणनि खे खटनि ते खणी सीतारोड जे इस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि 4 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। 4 ॼणनि जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई इलाइक़े में सोग जो माहौल छाइजी वियो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सीतारोड।